लाइक कयो ऐं सब्सक्राइब कयो असांजे हिन ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी सां गॾु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। जी मलाखड़ा तव्हांखे ॾेखारियां पियो काफ़ी ॾींहंनि खां पोइ। अॼु असां मौजूदु आहियूं कोस्टल हाईवे ते। हे बंभोर जो इलाइक़ो आहे, दाबेची मार्केट लॻ कोस्टल हाईवे ते, ज़िलो ठठो। ऐं असां हींअर हिते मौजूदु आहियूं। हिते अॼु मलाखड़ो हो, ऐं हिते आयल हुयुसि। ऐं शाहिद मला मूंसां गॾु आहे, जेको दौलतपुर जो रहासी आहे, तमामु बहितरीनु पहलवान आहे। ऐं हुनजा तव्हां मुक़ाबला बि ॾिठा हूंदा, तव्हां त ॼातल सुञातल आहे शाहिद मला। ऐं उहो मूंसां गॾु आहे। अॼु तव्हांखे असां हिते जो हिकिड़ो मलाखड़ो ॾेखारियो। ऐं ठठे ज़िले जो ही साइड थोरी बचियल हुई, इन करे हिते हिननि पहलवाननि जो कुझु इंटरटेनमेंट थियो वञे। जेके बोर्ड मुतासिर आहिनि से घर में वियो बोर थी वेंदा आहिनि, उन्हनि लाइ टाइम पास थिए ऐं असांजो बि टाइम पास थिए। काफ़ी टाइम थी वियो, सो अॼु हिते मलाखड़ो रखाया आहिनि। असां बि आयासीं, शायदि मला बि आयो ऐं ॿिया पहलवान बि आया, तमामु बहितरीनु पहलवान हुआ। ऐं हाणे मलाखड़े तरफ़ हलंदासीं। हिन वक़्तु मलाखड़े में मौजूदु आहे ऐं मलाखड़े में अलाह खे ख़ुशि रखे। थोरा ताईं बिजार मला जा अलाह कंदो ख़ुशि हूंदो। हथु पइजी आहे पहलवान अलाह पाक ख़ुशि रखे। फजर खान कलमती, नाका रशीद मला ऐं मोहम्मद हाशिम कलमती वॾी महिरबानियूं। गुलाम मला जूं कलमती, गुलाम हैदर कलमती साहब जी वॾी महिरबानियूं। अलाह ने ख़ुशि रखे। हेॾा नाको रशीद मला होशियारी मुक़ाबलो सख्त हेड़ा यूट्यूब ते नकली टीवी लिखंदा सिंध भले ऐं मलाखड़ा टीवी मीर हसन सोलंकी। होशियारे पहलवान पहलवान छोरो मल पहिरियां मुक़ाबलो सख्त। वाह बुरे वाह बुरे फुटवा को दाता पातो का छोरो सिकंदर बुरे मल पहिरियां मुक़ाबलो सख्त रहो था। भली बोलिया बेहतरीन पहलवान पहलवान ये मल पहलवान वाह छोरा वाह बुरे ये खान छोरो वाह छोरा पकड़ मल ये खट्टियो मल जेको खान छोरो कदर करो। कारोबार नहीं है अभी नहीं मैं नदी पे घर लाना है खाल में छोड़ भाई बने तो छोड़ लेना जो खाल में छोड़ा ना तो मेरा पुकार तो साथ नाम मत को मिलता तो बाबू भलो पहलवान तू नवा पहलवान मुड़ी पहलवान कोने लेकिन अपने लेने बेटा वही गाल कोने खुदा रो या पाना खाली गुप्ता खाऊं तो वो करीब 50 रुपये बपड़ू की मिलन यार सब पहलवान के सुंदर सका बदली मल पहलवान अपने उतरे कदर करो तो मैं मल को मिलन हजारों मिलन बस बाबा एक जगह से 20 वर्ष साहब जेल बंद कर दो छोरे के नाम दो छोरे कदर करो छोरो भला पहलवान छोरे के नाम दो मेरा हाशिम तो बुलाने बचल खान कलमती के मशहूर नाम वाला आबाद में बड़ी मेहरबानी है। बचल खान कलमती ओए नहीं रे साईं के जो तू अतनाना है ना के कोने भा नंडू अतनाने तो केरा थाना है तो जो भाई जो तो क्या सब में नजर बात ना भाग के बचनाना हो देखो तो सही सब पागो बेईमान तो खुदा को कम थी दो खान कलमती क्यों ये मुके सबका पैर ईश्वर का नाम है लाखों को बोले गुणगान बोलते मंगला नाम मुकलीला घनी सिंगल मंगला पे होशियार करिस
छोरे के नाम जो छोरो भलो मल के यहाँ छोरे कदर करे दोस्तों और सारथी साईं ई साईं नंढड़ो जेको आहे आया जाए भाई प्रयोगशाला को वक्त ईंदो त साईं आया शाही जगह भरी बिल्कुल ओ सारथी साईं ये वॾो मला कुरानिया ने वाले सही दवा से ऐसा पाके भरवारा बिलन लगे बेचारे अंदर करवानो कर वारो वारो तुको मेरे कोड़े अंदर करवानो कर या तेरे कोड़े अंदर करवानो करे मरिया हरी का चलो माल न खातो मुकाबले सरपंच जिले में ताड़ी 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 मेहरबानी सभी दोस्तों जो बाबा 100 रुपया बिल पियो सही सही लालो एडो वडो पियो ने साई के बिल न को एरा हनीफ करमती जो सिर पे नाम आया शायद पहलवान बिल दे दो ढेले पे उड़िया काय गुलाम लगा पठान मला पाके शोकीना पठान मला मल्ल करा कबूतर रशीदी पहलवान आया शाह सदाम शीदी जी मल थी रहा है उन पास कबूतर हसकेली जमीन शीदी जी मल थी रहा गडो गड ही मलू थी रही मला बचर कलमती सभी नाम में अया शाह कदर के बचर कलमती मेरी मेहरबानी समीर जी के कबूतर खास के लिए मन प्रेमी मुकाबले सबके लिए मैं भला पहलवान मेरा गुलाम है कलमती जी आया शाह मतारा 10 रुपये नाम रखी रेस गुलाम का दर कलमती मेरी मेहरबानी पुराना सबके नाम पहलवान वो गंजा रेट राशिदिया
वाह छिपिया वाह कबूतर चले आओ वाह कानू मश्करी दियो वञे तू छॾे थो यार कबूतर भाका जो मुकाबला कया नहीं टे नंबर आरनी मल्ल भाका दे आऊं हर को दिल सा कोन ॾिसो पर ही जो कबूतर है ना इन आऊं शौक़ दा मल्ल ॾिसो आने बचण के सलाम ताड़ी लगे कबूतर दी ताड़ी लगे वो चार दी पुटा देखार को शायद असले थको जो वो चार नहीं पता गया बच्चा वो चार दी खाली कर वो चार खाली कर खराब हो जाए तू भले धक्का दे अञा 10 रन परे एकदम धक्का कार मन दाबारी को हन होशियार ने कबूतर है धाबुआ बड़ी धाबुआ ए तू मत करे वो भलो मरी धाबुआ अटे नहीं गड़ा अरे आ ले खबर के मुझे तो वाला खबर के मल्ल या बाहर में पेड़ के जाता भली जोड़ी कबूतर खास के लिए थोड़ा जमीन मल्ल तोरिया सभी बराबर में खड़ाते हैं जीते बिकने में अनेक के मुश्किल हालात में साथ वाला पर सभी खबर के आगे से खबर के लाएंगे खबर के बड़ा संगे तुम्हारे फुकेर मला के मुझे हेल्प करना खराबा जमीन की कदर करो मेरे लिए बताओ निकाल को इंसान हर कोई जगत में मोहम्मद मारेगा हजार पड़ेगा और सभी बराबर में थोड़ा तो लाएंगे सभी खुश रखे जिके भी मल पहलवान इलेक्शन का मल जवान के जिके नजर खेते डालाने खुश रखे ए पे हाजी होती फोटो अरे शेर हल्ला ये तो सुता दार हीर सुने हां तेने को समझ नहीं भाई बस भी खराब बदल नहीं आने ये मुझे एक पे नाम नहीं लगा फोटो उम्मीद है उम्र में दोस्त मेरे मेहरबानी आज बताना पुंदा बच्चे नहीं हूं कबूतर मुंहिंजो शागिर्द उनखे मथे में धक लगी वियो आहे हाणे शायद तोखे मल वणणी आहे हाणे कोन उड़ाईंदासीं मथो उथी बीठो ॾिसे जावे मुस्लमानों ये कपड़ा लाए हाणे मुकाबलो कंदो शाहिद मला ज़मीर सीधी जी हिन मथो फाटल आई हिन फाटल हूंदी ॾिसो हाथण हले बाहर बाकी जी मथो क्या लगा मेरी मेहरबानी होशियार आजी होशियार आजी हां सोच खाली सोच यार मारो हाथ मारो उसमें पत्थर को मिल बचना है होशियार आजी ने मथो फाड़ कबूतर मेरे ठीक लगे हैं शायद मला पे मुकाबलो करना जमीन सीधी हाथ पे लाचार आया था भरी भरी नीर सुना भरी में थोड़ा नहीं हाथ आ रहा था
मथे में धक्का लगी है पहलवान प्रकृति का पहलवान जिंदगी खराब से शुरू दौर था यहाँ पे लाचारी जिले खिजावाले तेल को सारा पकड़ो ही मेरी मेरी लाचार खड़े करे लाचार खाते नहीं दिखता कर महाराज की जिंदगी लगे तारी 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 मल्ल तोड़ेंगे जोधे जो पकड़ना पहलवान खास के लिए शेरू शौकीन में मैदान में हमारा खबर करो सुमार के नाम लो मुबारक बरोद रखे जो मन खटे बरोद लाचारी होशियार हलखड़ बने भागे वाह लाचारी वाह येने वाजो गड्या होशियार 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 मलिक कोई पेरियम कर सकता बता मरिया Maria, Kali. Maria, te. Kali, makar le lo sharti. लगे ताड़ी फिर करो भलो पहलवान सभी दोस्तों ने किलो करा सीधी नाचा भी मरिया दे फिर खोड़े बोझा फिर खोड़े स्पीड हथने वारो करी हथने ओ बस फयता दुआ करो शिपियला मुंडा दुआ करो पे पिटो पे हां ना मारा का पहले दुखियो पई हेलो जी तो नाज़रीन तव्हां सभिनि दोस्तनि खे ख़बर आहे ख़ान बहादुर जो गोॾो सटी पियो काफ़ी ॾींहंनि खां पोइ ही मल्ल अॼु विड़े पियो ऐं ख़ान बहादुर खां पुछंदासीं ख़ान बहादुर हाणे तबियत तव्हांजी कीअं तव्हांजो गोॾो कीअं अस्सलाम वालेकुम नाज़रीन जेका असांजा शौक़ींदर ऐं जेका मल्ल खे चाहिनि था जेके असां पट मोहबत कनि था उन्हनि खे असीं वेलकम भलीकार चवंदासीं उन वॾियूं महिरबानियूं ऐं मीर हसन सोलंकी अॼु पहुतो आहे त काफ़ी मूंखे 5 महीना थी विया मुंहिंजो गोलो निकिरी वियो पोइ 5 महीना थिया मल्ल कोन विड़ियो आहियां पर अॼु मूं स्टार्टिंग कई आहे अॻी महिल आउं बिरोई खे मारे वियो आहियां सूर आहे थोरो गोॾे में इंशाअल्लाह आस्ते आस्ते ॿुधायां मुंहिंजो गोॾो सही थींदो सभिनि दोस्तनि खे अपील करियां त मुंहिंजे लाइ दुआ करे छॾिया मौला ऐं ख़ुशि रखंदो ऐं मीर हसन जी वॾी महिरबानी जेको अॼु क़िस्मत ते फ़ोन करे मूं घुरायो मुंहिंजो तूं अचु त आउं मल्ल विढ़ंदुसि इंशाअल्लाह हेॾां पहलवान जान मोहम्मद बलोच फ़क़्रे सिंधू मौजूदु आहे हेॾा सिकंदर बिरोही अॼु बाक़ाइदे टनाटन मुक़ाबलो थींदो छोरे जो अॼु मुक़ाबलो ज़रूरु थींदो इहो मज़ो थिए असांखे बि शौक़ु आहे छोरे चढ़ी आयासीं इंशाअल्लाह विड़बो ॻाल्हि कोन्हे
बोला ना भी ईद मन तोरो बाबा भाई रो खामोश है तोरो पहलवानी दी सुध गाल चाहे होशियार ठेकेदार होशियार ने मुझे मेरी बोलाई है ओ गुलाने भी सीधी गिराए हो गुलाने भी बोला ना भी मन लो करा छो छो करे शहर में मलाया मोटो होशियार थी खबर पड़ी तू होशियार पानी जाए वठी बाबा पानी जाए वठी बाबा जाए वठी पानी होशियार ओ भला कदे ओ भला कदे ना मारो जीअं त नाज़रीन बोस की मला ऐं ज़मीर शीदी जी मल ही गॾु करार ॾिनी वई ही मल इन करे दुबारा थी रही आहे ॾिसो केरु ख़ुशि नसीब जो मल खटे मेहरबानी वॾेरे मोहम्मद बचल रईस मोहम्मद बचल कलमती जूं जेको मूंखे सॾु करे इनाम ॾेई रहियो आहे ऐं वॾो मल जो शौक़ीन आहे ऐं महिरबानी साईं बोस की मला ज़मीर शीदी जी मल थी रही आहे ॿी मल थी रही आहे पहिरीं मल बोस की मला ज़मीर शीदी खे मारे चुका ॿी मल जो मुक़ाबिलो जारी आहे